नाज़रीन, जीअं त सॼे मुल्क जी लाड़काणे में भी 14 अगस्त जे हवाले सां तयारियूं ज़ोर शोर सां आहिनि। जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि ते 14 अगस्त जे हवाले सां मुख़्तलिफ़ चौकनि ते स्टाइल सजाया विया आहिनि ऐं उन स्टाइलनि ते रशिया जे ख़रीदारनि जी अचो त हिते असां सां गॾु शहरी मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे, उहो केतिरा पुरजोश आहिनि। याली मदद पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान आर्मी जिंदाबाद। अल्लाह जा लख एहसान आहिनि, करम आहिनि जो असांखे 14 अगस्त जो ॾींहुं मिलियो आहे। हिन ॾींहुं ते असांजे वॾनि जूं कुर्बानियूं अज़ीम कुर्बानियूं आहिनि। हिननि ॾींहंनि में जिन जिन असांजे वॾनि कुर्बानियूं ॾिनियूं, जिन हौसला अफ़ज़ाई कई ऐं असांखे पंहिंजो प्यारो वतन पाकिस्तान आज़ादु करे ॾिनो, असां निहायत उन्हनि जा मशकूर आहियूं ऐं ज़िंदगी भर असां उन्हनि जा एहसानमंद रहंदासीं जो असांखे हिकु अज़ीम पाक मुल्क असांखे आज़ादु कराए, असांखे मुस्लमाननि में जेको ही वाहिद मुल्क आहे, असां उन्हनि वॾनि जी असांजी वॾी महिरबानी आहे। उन में वॾी महिनत वॾनि जी आहे। पाकिस्तान जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद। 14 अगस्त जो जल्बे सां हलाईंदा आहियूं। कहिड़ी ख़रीदारी कई आहे? ख़रीदारी कंदा आहियूं, छा वरितो आहे? झंडा वंडा वठंदा आहियूं। जीअं पाकिस्तान जिंदाबाद। जी नाज़रीन, जीअं त तव्हां लाड़काणे जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु हुयो कि 14 अगस्त जो जेको ॾींहुं आहे उहो असां हर साल जीअं हिन साल बि भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं ऐं हीअ असांजे लाइ आज़ादीअ जो ॾींहुं आहे। असांजे वॾड़नि तरफ़ां हे कुर्बानी ॾेई करे असांखे मुल्क वतन आज़ादु करे ॾिनो। कैमरा टीम सां गॾु नूर अहमद अब्बासी, SNN न्यूज़, लाड़काणो।